अस्सलाम वालेकुम। ही ॻोठ सरोही आहे जंहिंखे लिखत में ॻोठ अमीर बख़्श सरोही चइबो आहे। ही परियां मीरल सरोहीअ जो बाग़ आहे। ही जेको आहे अबा ही कमंद कंहिंजो आहे? न, असुल मालिक केरु आहे हिन जो? ज़मीन जो मालिक मां पाण। हाँ, गुलज़ार सरोही आहे। हिन जो पीउ लखमीर सरोहीअ जी बनी आहे। सो हिते हे वॾा ॾरा आया आहियूं हद खां वधीक। हाणे 20 मिंट कुल आहे। हीअ वारियासी ज़मीन आहे। 20 मिंट में ज़मीन हूअं ई कोन भरबी आहे। त हाणे हे जीअं खॾा भरजनि था त हिननि ग़रीबनि जो ॿुधायो त छा थो थिए? तव्हां हे फ़सुल खे कहिड़े तरीक़े सां पाणी था ॾियो? बोर आहे या कहिड़े तरीक़े सां? ट्रैक्टर हलाईंदा आहियूं, पोइ वठंदो आहे 2000। माना बोर ते हलाईंदा हो न? हाँ, छो जो बोर ते ई त थींदो न। बोर हेॾां बोर हितां कंहिंजो आहे पाड़े में? अकबर जो? अब्दुल लतीफ़ सरोही साहब जो। अब्दुल लतीफ़ सरोहीअ जो बोर आहे। उतां तव्हां पाणी वठंदा हो। घणो माना कलाक जा था वठी? 2000 रुपया कलाक जा। 2000। हाणे 2000 कलाक जा भरे DAP जो जॾहिं किलो जेको आहे 210 रुपया में थो मिले। 11000 रुपया बोरी। 11000 बोरी। त हाणे ग़रीब हर इहे सभु ख़र्च करे व्याज ते 15-16 हज़ार ते मिले। हाणे ॿुधायो, जेको व्याज हिनखे न चइबो आहे, पर जॾहिं रखत ते वठिबी आहे त महांगी मिलंदी आहे। छो जो इहो फिक्स आहे। फिक्स इहो कारोबार जो हिसो आहे, इहो व्याज जो न आहे। बहरहाल ग़रीब माण्हू त रुली वियो न। हाणे हिकिड़ी बोरी जेकी 2500 इहो आहे 15000 में थी वई। ऐं हेॾियूं हे जेके ॾरा आहिनि इहे तबाही थी वई। हाणे इहे मिटियूं जेका माण्हू चवनि था त कुझु 10-15 ट्रालियूं मिटी लाराइनि त बि हे माना अञा खॾो न भरिजी सघियो आहे। 10-15 ट्रालियूं मिटी लाराइनि। हिते महिनत कई आहे। तव्हांजो नालो छा आहे साईं? तव्हां मुतासिर आबादगार आहियो? इमामदीन सरोही आहे। हा, ज़मीन असांजो लखमीर जो गॾु ई आहे जेको आहे चकर। हा, त हिते असांजे खॾनि में 15-20 ट्रालियूं पंहिंजे पैसनि मां लाराइनि। अकेले हले पघार पाण फौजी आहियां। हा, तमामु सुठो। ऐं हेॾो वॾो ज़ुल्म आहे। ही वॾा खॾा आहिनि। हाणे ग़रीब माण्हू वञे त काॾे वञे?